साफ़ कयो वञे। चिनासी नवां खे ॿुधाई त टंडे गुलाम हैदर में यूनियन काउंसिल टंडू जा बुनियादी सहूलतुनि खां महरूम बणियल आहे। तफ़सील नूर हसन बागराणी जी इन रिपोर्ट में। परे वञूं था पानी भरण असां मदद कराए। टंडो गुलाम हैदर जी यूनियन काउंसिल दंतोजा ॻोठ हुसैन बख्श आवाण, मुराद आवाण, शादी आवाण, अहमद आवाण जदीद दौर में भी बुनियादी सहूलतन खां महरूम बणियल। ॻोठाणा तइलीम, सिहत, रोडन, वाहन जे पुलन ऐं पीअण जे पानी समेत हर बुनियादी सहूलत खां वांझियल आहिनि। केतिराई भेरा एहतजाज करण बावजूद रहवासी अञा ताईं पत्थर जे दौर वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। उन सिलसिले में ॻोठाणनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां वटि का बि सहूलियत कान्हे का, न असां वटि रोड आहे, न बिजली आहे, न असां वटि पाणी जी सहूलियत आहे। असां पाणी भरियूं था महल पंध ते वञूं था, असांजा बचा वञनि था। जंहिं वाह ते पुल कोन्हे को उनखे अॿियूं दॿियूं काठियूं रखियूं अथऊं। केॾीमहिल माण्हू ॾठा पिया आहिनि, केॾीमहिल काठियूं ॾठा पिया आहिनि। अबरासा उभा करियूं था तॾहिं ॿार बचो उतां वञे थो। वसवण खां अपील था कयूं तो चेयरमैन हाजी महबूब मेमन, वाइस चेयरमैन फजल मोहम्मद लाशारी, काउंसिलर गुलाम मोहम्मद अवान वोटन वक्त आया मस्जिद के पासे में वेही वाइदो करे विया त कसम आहे अल्लाह जी ज़ात जो असां हर शइ कुझु ॾींदासीं। असां वोट ॾिनासीं, मस्जिद दर ते वाइदो करे विया, न असांखे मोरी ॾिनऊं, न असां वटि पक्को रस्तो, न कचो रस्तो, न पीअण लाइ पाणी, का शइ न आहे। वञूं उते बाबा असां का शइ कान मिली आहे। असां वटि न रस्तो आहे, न रोड आहे, न बिजली आहे, न पीअण जो पाणी आहे। पाणी माना खारा आहिनि। असीं माना महल ॾेढ ते ॿिए पासां पाणी आणियूं तॾहिं असीं पाणी पियूं। असां वटि का शइ कान्हे। चेयरमैन वटि वञूं था त हू ॾस ॾिए थो, बाबा वञो मेंबर वटि अचूं था त बाबा असांखे का शइ कान मिली आहे। न जो शौक़ु आहे, न असां वटि स्कूल, न कुझु परे वञूं था पाणी भरण, न रोड, न रस्ता, न बिजली असां वटि आहे। इन्हनि वधीक चयो त असां हर दौर में पीपल्स पार्टी खे ई वोट ॾींदा अचूं। इलेक्शन खटण खां पोइ चूंडियल नुमाइंदा असांजी का बि सार नथा लहनि। असांजा ॿार तइलीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहिनि। असां पीअण जे पाणी फुड़े लाइ परेशान आहियूं। पीअण जो पाणी न हुअण सबबि असांजा ॿार ऐं औरतूं दूराहनि इलाइक़नि मां सख़्त तकलीफ़ुनि मां गुज़रंदे पाणी भरे अचनि था। ॻोठाणनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे अपील कंदे चयो त असांजे ॻोठनि खे बुनियादी सहूलतूं फराहम कयूं वञनि। कैमरामैन रियाज़ अमीन सां गॾु नूर हसन बागराणी, आवाज़ टीवी न्यूज़ टंडो गुलाम हैदर। बुलेटिन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वधीक ख़बरूं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट आवाज़ tv.tv ऐं ॾिसंदा रहो आवाज़ न्यूज़।